अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजे यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी खे भलीकार। दोस्तों, मां अॼु अव्हां जे लाइ खणी आयो आहियां ऑनलाइन अर्निंग ऐप जंहिंमें तव्हां तमामु घणी अर्निंग करे सघो था। त सभ खां पहिरीं तव्हां प्ले स्टोर ते वञी करे हिकु ऐप डाउनलोड कंदव जंहिंजो नालो आहे क्लिप्स। ही तव्हां डाउनलोड करे तव्हां हिन खे ओपन कंदा। मां बि तव्हांजे साम्हूं ई हिन खे अनइंस्टॉल कयां थो। थोरो ई वेटिंग में रखंदो। जीअं ई डाउनलोड थिए, इन डाउनलोड जे इंतज़ार में तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश त असांजो ही चैनल जेको आहे सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो ऐं कमेंट में ॿुधाइजो त तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे, हिन जी का बि हिन जी उहो न आहे जेकी तव्हां सम्झो त असां ही वॾो ॾुखियो को हिन जो तरीक़ो हूंदो। बिल्कुलु आसान आहे। मां बि तव्हांखे ॿुधाईंदुसि त मां हिन मां केतिरी अर्निंग करे चुको आहियां। तक़रीबन मूंखे जेको आहे त हिन में 10-15 ॾींहं थिया आहिनि हिन खे मूं हिन में कमु शुरू कयो आहे। हिन खे ओपन करण खां पोइ जीअं डाउनलोड थी वञे तव्हां हिन खे ओपन कजो। ओपन करण खां पोइ तव्हां हिन खे हिन जो कुझु हीअं इंटरफेस नज़र ईंदो। तव्हां हिन खे फेसबुक या गूगल जे ज़रिए तव्हां कनेक्ट करे सघो था। बहितर रहंदो त तव्हां हिन खे गूगल जे ज़रिए जीमेल आई डी जे ज़रिए कनेक्ट कयो। जीमेल आई डी वारे ऑप्शन खे हणंदव त हिन में तव्हांखे जेका बि तव्हांजी जीमेल आई डी हूंदी जंहिं ते बि तव्हां हिन खे कनेक्ट करणु चाहियो उन खे हणंदव त हीउ ऑटोमेटिक जेको आहे त हीउ कनेक्ट थी वेंदो। हिन में जेको आहे त बसि ॿियो कुझु बि न हूंदो आहे। बसि हिन में थोरो तव्हां हिन में पंहिंजो कनेक्ट थियण खां पोइ नालो लिखंदव। नालो हूंदो ऐं हिन जो तस्वीर वग़ैरह तव्हां लॻाए करे तव्हांजी प्रोफाइल ठही वेंदी। मुंहिंजी ऑलरेडी हिन में ठहियलु हुई। मां तव्हांखे ॾेखारण लाइ वराए हिन खे डाउनलोड कयो। त सभ खां पहिरीं हेठि ॾिसंदव हे लिखियलु आहे रिवार्ड वारो ऑप्शन, हिन खे तव्हां हणंदव। तव्हां जॾहिं पहिरें भेरे सां ओपन कंदव तव्हांखे कुझु कार्ड नज़र ईंदा। उहो कार्ड ओपन कंदव। असां कार्ड खोले छॾिया आहिनि, हू मुंहिंजे हिन में ऑप्शन में नथा अचनि। त हिन में ॾिसो मुंहिंजे मथे कुंड खे ॾिसंदव त $3.96 माना $3.96 मुंहिंजा थी चुका आहिनि। ऐं कॉइन मुंहिंजा ॾिसंदव त 1,88,851 मुंहिंजो कॉइन थी चुको आहे। त तव्हांखे ॿियो कुझु बि न आहे करिणो। तव्हांखे जेकी आहे हिन जा वीडियो ॾिसण ते तव्हांखे कॉइन मिलंदा, गेमियूं खेॾण ते कॉइन मिलंदियूं। सभ खां बहितरीनु जेको आहे त हीउ कुंड में ॾिसंदव ऑप्शन वारो रिडीम लिखियलु आहे। हिते तव्हांखे हिकिड़ो कोड मिलाइणो आहे। उहो कोड कहिड़ो आहे मां तव्हां दोस्तनि जे अॻियां ही ज़ाहिर कयां थो। ही कोड मिलाइण सां तव्हां दोस्तनि जी अर्निंग जेकी आहे त तमामु तेज़ थी वेंदी। छो जो कंहिं न कंहिं जो बि दोस्त जो कोड मिलाइणु लाज़िमी हूंदो आहे। उन सां इहो हूंदो आहे त तव्हांजी अर्निंग जेकी आहे त थोरी तेज़ थी वेंदी आहे। इहो कोड मिलण खां पोइ तव्हां जीअं येस कंदव तव्हांखे हिन जो बि $1 मिली वेंदो। कोड हणण सां बि $1 मिली वेंदो आहे। ठीकु आहे, मां त ऑलरेडी कंहिं न कंहिं जो कोड हयो आहे। इन खां पोइ तव्हां हिन जा वीडियो ॾिसी करे, गेमियूं ॾिसी करे, कॉइन वधाए करे तव्हां हिन खे जेको आहे त अर्निंग करे सघो था। वधीक इन जी डिटेल मालूम करण लाइ यूट्यूब ते मुंहिंजो चैनल वीडियो रखियलु आहे, उहो तव्हां लाज़मी हुन खे विज़िट कयो।